खबर शामिल की पिया तलार में रिपोर्ट मोहम्मद हनीफ मलाजी। असिस्टेंट कमिश्नर बदीन राजेश दिलपत प्राइस कंट्रोल के सिलसिले में शहर के मुख्तलिफ़ बाज़ारन जो दौरो किया। ज़िले इंतजामिया पारां जारी कियल अगन वारी लिस्ट पिणु चेक कई। उन मौके ते वधीक अगन वठण ते हिकु दुकान सील करे छॾियो, जॾहिं त ॿिनि दुकानदारनि ते ॾंड ऐं वार्निंग ॾिनी वई। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर बदीन अवाम के मशवरो ॾींदे चयो त ख़रीदारी वक्त लाज़मी तौर ते दुकानदारनि खां अगन वारी लिस्ट तलब कई वञे। जेकॾहिं को दुकानदार गैर कानूनी तौर ते इज़ाफ़ी अघु वठे त फ़ौरन शिकायत दर्ज कराई वञे त जीअं मुनाफ़ाख़ोरनि खिलाफ़ कार्रवाई अमल में आणे सघिजे। हिन दुकानदारनि खे हिदायत कई त हू रमज़ान अल मुबारक जे बाबरकत महीने में पंहिंजो नफ़ो घटि खां घटि रखनि त जीअं ग़रीब ऐं विचोले तबिके जा माण्हू आसानी सां रोज़े जो सामान ख़रीद करे सघनि। हिन वधीक चयो त ज़िले इंतज़ामिया तरफ़ां प्राइस कंट्रोल ते अमल दरामद खे यकीन बणाइण लाइ कार्रवाई जारी रहंदी।